सके तो विलायत बि मर्द जी आ, वली बि मर्द। ओ अल्लाह जा बाना कह तो के चेवा त औरत कोन थी सके। अस्त तो के रब जो कुरान बुधाया, मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा व हुवा मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून। अल्लाह फरमाए तो नेक अमल करण वारो मर्द हुजे या औरत, हिकड़ो शर्त कंडीशनल आयत आ, वहुवा मुमिन ईमान वारो हुजे। रब चवे तो मर्दा तदह भी मकाम दींदो मास, औरता तदह भी मकाम दींदो मास। उहा उहा पाकीज़ा जिंदगी अता करे छदींदो सांस। जो दुनिया में होंदो तो दुनिया उन जी मोहताज होंदी, पर दुनिया छड़े वींदो तो उन जे कब्र जे लगल मिट्टी ते भी दुनिया जे सलाम कंदी। मां अर्ज पे अच्छा सुरवारी तकरीर करण बि मूंखे ईंदी आहे, पर अॼु अलाए छो दिल चवे थी त नवाब शाह शहर में लेक्चर नमूने थोड़ो दोस्तन खे ॿ चार ॻाल्हियूं ॿुधाए। इहो सलीस तरीक़ो आहे, सम्झ में अचे थो इंशाअल्लाह ताला। अजीज़ा ने मन मां अर्ज पे कयो त कॾहिं दीवानो थी मदीने तय्यबा जे गुंबज़े खज़रा जे छांव में वेही करे ही अखियूं बंद करे ऐं पोइ मुंहिंजे महबूब ते दरूद पढ़ त उहे मलाइकतो खे नज़र अचनि जेके 70,000 सुबुह जो मुंहिंजे महबूब जे दरड़े ते सलाम भरण जे लाइ ईंदा। 70,000 ईंदा हन ईंदा हन न, पोइ जेके ईंदा हन ॾिसबा कोन छा, ॾिसण वारा ॾिसंदा हन। पर मुंहिंजा दोस्त मां यहाँ थोड़ो लतीफ़ सरकार जो शीदाई, लतीफ़ सरकार जी ज़ात मुंहिंजी आइडियल शख्सियत आहे। लतीफ़ सरकार के ॾाढो वेझड़ाईअ खां पढ़ियो आहे, इन करे हर ॻाल्हि में तक़रीबन लतीफ़ सरकार जी रहनुमाई मूंसां गॾु हूंदी आहे। लतीफ़ सरकार जो हिकिड़ो बैत आहे जे उम्मीद आहे तव्हां गौर सां सम्झण जी कोशिश कयो त इजाजत होजे तो पढ़ा, कुरान भी पढ़ंदुम, हदीस भी पढ़ंदुम, पर लतीफ जो बैत गड गड हलण में मजो इंदो आहे ॾाढो। लतीफ सरकार जो बैत ॿुध, लतीफ सरकार फरमाए थो जा जा नाहे जरूर, जा जा नाहे जरूर, अल्लाह तबीब को जा जाना है जरूर, ताता नागे तबीब को जुसे सुरियो सूर तक करे वे जुबर पयो। सिंधी में माना करे बुधाई लतीफ सरकार तो फरमाए जेस ते तोखे डाठ में सूर न पवंदो, तोखे डाठ जे डॉक्टर जी खबर कान हुंदी, मथे में सूर न पवंदो, मथे जे सूर जे डॉक्टर जी खबर कान हुंदी, तुझो बीपी हाई न थींदो, बीपी हाई जे डॉक्टर जी खबर कान हुंदी, मादे जी तकलीफ न थींदी, मादे जे डॉक्टर जी खबर कान हुंदे त नवाब शाह में केड़ो आहे केड़ो नाहे। जेको तोखे दर्द थींदो त डॉक्टर भी उहो तोखे चो चो डॉक्टर भी उहो तोखे मिली विंदो, डॉक्टर भी मिली विंदो, फीणे वारो भी मिली विंदो, मौलवी भी मिली विंदो। पहिरीं दर्द थींदो आ पोइ मिलंदो, पहिरीं दर्द थींदो आ बाद में मिलंदो आ। दर्द मुझे करीम मुस्तफा जे दरड़े ते वेही करे इहो दर्द अंदर में रखी वे त या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह तुझे दरड़े ते आयो हा, अखड़ियूं बंद करे वेठो हा मुझा करीम आका। अज उनन दीवानन सा कचहरी करण थो चाहियां, जन जेला बुधंदो हा ईंदा हन त खिलंदा ईंदा हन, पर वींदा हन त रोंदा वींदा हन। कदे दिल में तमन्ना करे मदीने वञ, कदे दिल में उम्मीद करे मदीने वञ, पर याद रखी छॾ जे मदीने न बि वञी सघी तो मता चवी त मां त गॾह गाडड़े वारो हां, मां त मजदूर हां, मां त मिसकीन हां, 1.5 लख किथों आणिया। हा मुंहिंजा यार जे कदे हिन जिस्म सां वञी सघी थो त हलियो वञ, पर जे जिस्म सां नथो वञी सघी त परवाह नाहे, तूं घर में वेठो हुज मुंहिंजो पीरी उते भी पेर पाईंदो आ।
लतीफ सरकार फरमायो के वे जिड़ा भी दूर अल्लाह के दूर भी औदा सुपरी के वे जिड़ा भी दूर के दूर भी औदा सुपरी के चढ़न चितते अल्लाह के विसरन नमूर जिया में कुंडी पूर तिया मुसीबाना सुपरी हिकड़ा मदीने में वेही को न हुंदा हन हिकड़ा नवाब शाह में वेही मदीने हुंदा हन अजीजा ने मन हिकड़ा वेठा मक्के में हन पर अलाए काथे हन हिकड़ा वेठा पंहिंजे घर में हन मुसल्लो घर में विछायो पयो आ पैर मुसल्ले ते दिल मदीने आ नामुमकिन नाहे मादी थी न मारुई तुझो अल्लाह जो आहे सवन वरन जा दुखड़ा एक लहज़े मंजिला है उहोई मालिक आगे जिको माग पहुंचाई दुई मारुई परेशान थियण जी जरूरत ना है गरीब आही त कहिड़ी वडी गाला जिस्म सा नवी त कहिड़ी वडी गाला ये दिल जो रब तोखे अता फरमाया इन दिल सामो जा दोस्त अजीज यार जो दीदार दिल सा थी दुआ अर्ज पे कयम कदे मदीने तय्यब जेला दुआ घुर ओ मुजा करीम रब हाज़री मदीने जी हुजे मदीने तय्यब जी दरबार हुजे गुंबज़ खज़रा जी छाम हुजे असा जेड़ो गुनाहगार पासे में पियो हुजे अखिड़ियों बूटे यार जे दरबार में अर्ज करे धरणो हणी वेहीर दुनिया में भी तो धरणो हणी मतलब मंजराई दोहई बेवफा माण्हुन खां बेकदर माण्हुन खां भी धरणे में तुझो कम थी थो वने जडे बेवफा भी तुझे धरणे जो कदर करे तो मुझो आका त वफादारन जो भी सरदारा कदे उते भी धरणो हण हिते धरणो जिस्म जो लगंदो आ उते धरणो दिल जो लगंदो आ कदे हणी त ॾिस अजीजा ने मन कदे हणी त ॾिस अल्लाह तो के हाज़री नसीब करे मदीने तय्यब में वेही करे गुंबज़ खज़रा जे छाव में वेही करे धरणो दिल में हणी वेही रह या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज उनन मलाइकन सा कचहरी करणी आ जेके अचन था त मुरकंदा शाम जो वञन था त रोंदा कहीं हिकड़े सा कचहरी थे तू खुदा जी ज़ात दी जाने तू दिल में इश्क रखी वे पो ॾिस त तुंहिंजी कचहरी थे थी या नथी थे अल्लाह कंदो थींदी हिन वक्त आलम ख्याल जे अंदर यानी ख्याल जी दुनिया में तसव्वुर कर त तू मदीने पाक में वेठो हई ख्याल में आन सोचन में आन मदीने तय्यब में वेठो है गुंबज़ खज़रा जे सामो वेठो है अखड़ी तू जो बंद लगियूं पयूं हन शाम जो टाइम आ जेके सुबह आया उन जे वञण जो टाइम आ हिकड़ो तुझे आडो अची वयो आ हाने जडे हुजूर जे दरड़े ते सलाम करे मोटे थो जडे रोए थो तो उन जे बाहड़ीअ में हथड़ो विझी वेही रह चौदे मलाइक के बाह किथों आए भला परड़े में हथड़ो विझी रह चौदे हथ किए विझा आलम ख्याल जी गाल पियो कया तुझे समझाण जेला तो उनके चो ऐ मुझे करीम रब जा नूरानी मलाइक नूरानी मखलूक मुखे हिकड़े मिंट ला जवाब दे तोखे मनो कोन कंदो सवाल खां जवाब ॾियण खां मनो कोन कंदो सवाल करीस तू अल्लाह जी मखलूक नूरानी मखलूक गुनाहन खां पाक मखलूक इबादत करण वारी मखलूक हमदो सना करण वारी मखलूक तस्बीह तहलील पढ़ण वारी मखलूक गुनाह जो तसव्वुर भी कोने को रुकी नेकी करण वारो आए सुबह त मुरकी पयो हियर वञी थो त रोई थो छो थो रोई त हु ओछ गरू दई चवंदो आयुस त मुरका इन करे पयो त अल्लाह जे महबूब जी रब हाज़री नसीब कया वनी थो रोई छो थो जवाब दीदो इन करे थो रोआ त वरी कयामत ताईं अला यार जे दरजो वारो मिलंदो अलाए को न मिलंदो
जेडी मल उहो फरिश्तो तोखे इए चवे, जेडी मल तोखे इए चवे त चवीस हिकड़ो मिंट मुजी गाल बुध, तोखे चवंदो बुधा, तू चवीस गाल बुध, तू गुनाहन का पाक ही, चवंदो बिल्कुल पाक हां, चवीस मां गुनाहगार हां, चवंदो आहीं, चवीस तू हमदो सना करण वारो, रात दी इबादत करण वारो, खाइण पीअण का पाक, मां खावां भी पियां भी, डोह भी कया, गुनाह भी कया, नमाजुन में सुस्ती, रोजन में सुस्ती, हज में सुस्ती, ज़कात में सुस्ती, मगर मां त टियों दफो आयो आलमे ख्याल में चवीस ऐ फरिश्ता तू बेदफे अचण ला रोई तो त नसीब थींदो अलाए कोन थींदो, मां त यार जे दर ते टियों दफो आयो हां, तोडे निहारे चवंदो तुंहिंजो डोह नाहे, तुंहिंजो किलो मज़बूत आ। सिंधीअ में चइबो आहे हा यार तू नथो कुछी, का बी ताक़त कुछी रही आ। समझी वियो न, जंहिंखे पुठियां टेक हूंदी आ उहो भितन सां भी खौसंदो वींदो आ, पर जंहिंखे टेक न हूंदी आ त गलीअ में भी कंधु हेठि करे हलंदो आ। फरिश्ता तो के चवंदा इहो तू नथो ॻाल्हाई, टिहाण किले हर कुॾंदी आ, इहो तुंहिंजो कमाल नाहे, इहो सॼो हिन महबूब जे ज़ात जो कमाल आ। खोलीस मलाइक के खोल, चीस मुखे गाल समझ में कान आई, छा थो चई केड़ी बोली थो गालाई, मलाइक तो के खोले बुधाइंदो त मां तो के इयो तो चवा, तू गुनहगार सही, मां नेक सही, तू गुनहगार सही, मां पाक सही, तू बशर मां नूर सही, लेकिन रोआ इन करे तो, तू खिली इन करे तो, तुझे खिलण में राज आ, मुझे रोण में राज आ, चवे तो तुझे रोण जो राज तू थो जानी, भला मुझे खिलण जो राज चवे तो उहो भी मां जाना तो, चवीस केड़ो राज आ, मलाइक तोखे जवाब दींदो ऐ खिलण वारा वरी वरी मदीने अचण वारा, ए तुझो कमाल नाहे, लेकिन तोखे खबर कान्हे का असा फरिश्तन डिठो महबूब मदीने जो घोट, सजी जिंदगी रातिन जूं रातियों इबादतूं करे, जागी करे, जेडी मल रोई दुआऊं घुरंदो हुयो, असा मलाइकन ला न त गुनहगारन ला घुरंदो हुयो। फरिश्ता भी तोखे चवंदा त तू नास कर पंहिंजे नसीब जे मथां, जो मुझे मुस्तफा तुझे ला दुआ घुरिया, मुझे मुस्तफा तुझे ला दुआ घुरिया। ऐ मुसलमान ऐ कलमे पढ़ण वारा, मां तोखां सवाल तो कयां, जॾहिं नाज नूरानी मखलूक बशरी मखलूक ते नाज करे ऐं तोखे मुबारक हुंदे त तोखे मुबारक आ, जो तुझे ला दुआ मुझे मदीने जे ताजदार घुरिया। ॿुधाए त तुझे नसीबन सां कंहिंजी रीस थी सघे थी? जवाब ॾे। तुझे नसीबन सां कंहिंजी रीस काने, तू धणीअ साईं वारो हई, तो ॼाणी वाणी पंहिंजे पाण खे निधन को करे गिदड़न ऐं भगड़न जे हवाले करे छॾियो आ। खबरदार थी, तुंहिंजो धणी वेठो आ, तू धणीअ जे पुठियां लॻ, गिदड़ भगड़ त छा, पर शींहं भी तुझे कदमन में अची गुलामी। अजीज दोस्तों, ठीक 11 बजे मुखे लहणो है, मां टाइम जो ॾाढो पाबंद हां, 9:30 बजे जो टाइम हो, 9:30 बजे अची वियसि। ॿ चार ॻाल्हियूं ॿुधी वठो, ज़िंदगीअ ते कोई भरवसो नाहे, कोई जिंदगी ते भरोसो ना है। मुझा दोस्त अजीज ब चार गालियों बुधी वठो, न त मां भी ब शेर पढ़ी ऐं हेडो होडो करे सवा कलाक पूरो कया, पर मुझे जिंदगी जो एकड़ो मंशूर आ, मुझे मुर्शिदन करीमन जो मुझा दोस्त अजीज सजन साईं जो एकड़ो सा के पैगाम आ। ऐ फकीरो अल्लाह जे मखलूक जे इस्लाह जी कोशिश कयो, तहां कोशिश कयो, बाकी मालिकन जे हवाले करे छडियो। हिकड़ी अख बाली थी, याद रखो बेड़ो हड़ी जो पार थी। अजीजा ने मन तमा पहरे जुमले ते मोटी चा अर्ज पे कयम त जडे न बाना तो पांजे यार के सुना तो सब कुछ चो सब कुछ तुझो थी विंदो। हे ज़ाहिरी जिस्म जो मेलाप, हे ज़ाहिरी जिस्म जो कनेक्शन, यो हिकड़ो ज़ाहिरी आ, हकीकी कनेक्शन होआ जेको मुझा दोस्त अर्ज कयुम। नौकरी वारो ही नौकरी कर,
कारोबार वारो ही कारोबार कर। औरत घर में बुहारो भी दई रही आ, बचड़े के फीड भी कराए रही आ, घर जो कम भी करे रही आ, गडो गड दिल सा पंहिंजे रब जो जिक्र भी करे रही आ। अजीजन मल मर्द हुजे या औरत जंहिंजो हथ कार ॾे हूंदो आ ऐं दिल पंहिंजे महबूब यार ॾे हूंदी आ त मुंहिंजा दोस्त उहे घर में वेही करे बि केॾी महिल मको केॾी महिल मदीने जो दीदार कयो वेंदो आ। सॼे ॻाल्हि जो मक़सदु इहो हिकिड़ो ई आहे जेको मां अॻिते खणी हलंदुमि त हिन दिलि जो कनेक्शन। इहे लाइट थी हले या जनरेटर? लाइट पक अथव? अच्छा, घणा रंगनि जा बल्ब पिया था ॿरनि? थोरो निहारियो। 5-6 रंग हन? ठीकु आहे, माशाल्लाह पढ़िया लिखिया वेठा हो। जवाब ॾियो, लाइट जो रंग कहिड़ो आहे पंहिंजो? थोरो जवाब ॻाल्हाईंदा छो? समझाइण थो चाहियां मुंहिंजा। लाइट जो रंग कहिड़ो अथस? को रंग बिजलीअ जो रंग आहे? भला ॻाल्हाईंदी आहे? बिजलीअ जो रंग बि न आहे, पोइ रंग कीअं थी ज़ाहिर करे? रंग भी नागे, रंग कीअं थी ज़ाहिर करे? बोड़िया ॿुधंदी बि नाहे, गूंगिया ॻाल्हाईंदी बि नाहे, टंगू भी न थस, हथ भी न थस, रंग भी न थस, नस्ल भी न थस, मगर ताकत ज़रूर अथस। नालो छा थस? पावर। छा नालो थस? पावर मीनिंग्स ताकत। ठही काथे अचो? गुड्डूअ में। काथे ठही आहे? गुड्डू काथे आ? सखर। ठही गुड्डूअ में आ, जमाली कॉलोनीअ में रंग ॾेखारे रही आ। जमाली कॉलोनीअ में मुंहिंजा दोस्त अजीज बल्ब ॿारे रही आ, किथे ॻाढ़ा किथे फिका किथे सावा। अच त इन गूंगीअ खां पुछूं, ओ गूंगी ठही त तूं गुड्डूअ में आ, जमाली कॉलोनीअ में तू ही रंग कीअं थी ॿारी? चवे थी अंदर निहारियो, ॿाहिर हेतिरा रंग, अंदर रंग। असां चयो अंदर कोन्हनि के। चवे थी सिधी सही ॻाल्हि आ, मां मुंहिंजो नालो पावर आ, मां किथे भी हुजा, जेको मूंसां रुगी पंहिंजो कनेक्शन मिलाईंदो आ, उनखे ऊंदहि में रहण कॾहिं भी कान ॾींदी हा। हे दुनिया जे साइंसदान जी इजाद जे जो नालो पावर आ, अगर इन सा कनेक्शन मिलाइंदे त तुझे घर में ऊंदह कान रहंदी, फ्रिज भी तुझे घर में हलंदी, एसी भी तुझे घर में हलंदी, वॉशिंग मशीन भी तुझे घर में हलंदी, जिंदगी जो तमाम सहूलतूं तोखे मिलंदियूं। पर शर्त हिकिड़ो आ, कंडीशन अल्लाह केड़ी कंडीशन आ? तोखे बाहर कनेक्शन जरूर मिलाइणो पवंदो। जे कनेक्शन न मिलाइंदे, जेतरी भी तुझी फिटिंग हुजे वहा कहीं भी कम जी ना है। सजी फिटिंग बाद में पहरी कनेक्शन जरूरी आ। जे कदे बिजली जे कनेक्शन में तार मिला त घर सजो रोशन थींदो आ। चवण दे सजण साईं जे गुलाम खे, जे कदे दिल जी तार मदीने सा मिलाए त जहान सजो रोशन थींदो आ। मिला कनेक्शन, कनेक्शन मिला, निस्बत मिला, कनेक्शन मिला। तुझे हिन जिस्म जी काई पो हैसियत काने का, तुझे हिन जिस्म जी परवाह काने का। भले हिकड़ी गाल कया लेकिन समझाइंदो हला उन जवान जी गाल कया जेको महबूब जे दरबार में आयो भी नाहे। हबीब जे दरबार में कौन कहता है, अरे कौन कहता है कि वो रहता है मदीने में? गलत कहते हैं। मेरे आका तो रहते ही हैं आशिकों के सीने में। याद रखी छड़ मुंहिंजा दोस्त। एक दफा दुरूद पढ़जो। पानी अजीजा ने मन गाल करण दे मुतवज्जिह थी बुधजा उन जवान जी गाल कया जेको मदीने आयो भी ना है, जेको मदीने
तवज्जो कयो उन जवान जी गाल कया जेको मदीने कदे आयो भी ना है, मदीने का केतराई मैल परे वेठो आ, लेकिन हेडा निहार कनेक्शन जो मुहा मिलो ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पांजे सहाबा के फरमायो ऐ अबू बकर कुर्बान मुझा का, ऐ उमर जी मुझा आका, ऐ उस्मान जी मुझा सोहना महबूब मेहरबान, अदा अली जी मुझा आका, तलहा जुबैर बिलाल जी मुझा साईं, अचो त मदीने जूं गलड़ियों घुमी अचो, गुलामन के गड करे महबूबन करीमल मदीने में बाहर निगरी करे। तवज्जह कजा ये मशरक जे तरफ निहारे पांजे पहरान जा बटन बटन तो न टाइम ते लाए होया लाए न होया कंडड़ा लगल या खबर ना है छा हाल होयो। अज जे जुबान में चवा पांजे पहरान जा बटन खोले मुझे हबीब थदड़ो साह खयो काडे निहारे एक इलाके दे निहारे मशरक जे तरफ निहारे सहाबा हैरान अज मुझा महबूब इए पिया महसूस कराइन जणो खुशबू सुंघी रहा। तवज्जह कर मुझो महबूब ओ महबूबा जने सहाबा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात ला मालूमात कदा होया त महबूब का देवया कंखा पुछंदा को न होया। जमीन जे गलिय में कंधु हेठ करे जमीन के मिट्टी के सुंघंदा होया, जने मिट्टी मां मुश्क अतर का वधीक खुशबू ईंदी हुई पक थींदी त पुन लहे दे पेर पातो आ चवण दे ओ जिता जिता सरकार ओ विखू वारे हल दो जिता जिता सरकार ओ विखू वारे हल दो जिता जिता सरकार विखू वारे हल दो जणो खतूरी जाके मणा हारे हल दो जिता जिता सरकार विखू वारे हल दो जिता जिता सरकार विखू वारे हल दो जणो खतूरी जाके मणा हारे हल दो जणो खतूरी जाके मणा हारे हल दो। तोड़े हुया हैवान दिनों पुठी कदे कान तोड़े हुया हैवान दिनों पुठी कदे कान कदे फंडी बकरी मां खीर प्यारे हलंदो कदे फंडी बकरी मां खीर प्यारे हलंदो जिता जिता सरकार विखू वारे हलंदो जणो खतूरी जाके मण हारे हलंदो इमामुल अंबिया जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी उहाजात जह गली सा वजन मिट्टी के रब खुशबूदार करे छड़े अज ओहो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पांजे गुलामन के पांजे दीवानन के पांजे मस्तानन के पांजे आशिकन के ई पियो महसूस कराए जण का खुशबू मुझो मुस्तफा सुखी रहो आ। एकड़ो दफो भी थियो आ बियो डी भी थियो आ नेठ गुलामन अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजीब माजरा नजर अची रही आ ताजदार मदीना जो जवाब बुध मुसलमान मुझे आका पंजे दीवानन के फरमायो मां मुस्तफा के यमन जे शहर खां अल्लाह जे इश्क जी खुशबू अची रही आ किथा खां अची रही आ जवाब दे रब तो के मदीनो देखारे यमन दिसिया अंदाजो लगा केतरी मंजला मता इन करे तो गाल कया मता गरीब थी करे चवी मां गरीब मदीने की वना इतई तो के मदीने तू न थो वनी मालिक त अची सघन
करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात जॾहिं यमन शहर जो ज़िक्र कयो सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो कहिड़ो मस्तानो दीवानो आ जेको असां न ॾिठो आ। असां त जानियूं भी कुर्बान कयूं, माल भी कुर्बान कया, बच्चा भी कुर्बान कया, तन धन मन मुंहिंजा महबूब तो महबूबता कुर्बान कयो आ। लेकिन उहो कहिड़ो खुश नसीब आ जंहिंखे अॼु मुंहिंजा महबूब पाण याद करे रहिया आहिनि। मुझे आका केड़ो जवाब दिनो, मुझे हुजूर फरमायो उन जो नालो उवैस। आए मुसलमान गौर कर, ए नौजवान गौर कर, वेठो यमन में कदहीं भी हुजूर जे दरबार में इन ज़ाहिरी जिस्म सां कोन आयो आ, ज़ाहिरी जिस्म सां कोन आयो आ, ज़ाहिरी जिस्म सां कदहीं भी कोन आयो आ। लेकिन मुंहिंजा दोस्त अजीज याद रखी छॾ, मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान फरमायो त मुकमा महबूब मुस्तफ़ा के अल्लाह जे कुर्ब जी मोहब्बत जी खुशबू अची रही आ। सहाबा जॾहिं तफ़सील पुछो, मुझे मुस्तफ़ा रुगी तफ़सील ॿुधायो, कीअं ॿुधायो? नालो बि ॿुधायो, नालो अथसि उवैस, पी जो नालो इमरान, ज़ात हुन जी फलाणी, कबीलो हुन जो फलाणो, कम कहिड़ो कंदो आ, तवज्जो कजा, कम कहिड़ो कंदो आ? मुझे मुस्तफ़ा फरमायो पंहिंजे जी जल मां जी ख़िदमत कंदो आ। ए नौजवान पंहिंजे जी जल मां के कुराड़ी करे सॾण वारा, पंहिंजे कुराड़े पीउ के पोढ़ो करे सॾण वारा खबरदार थी। कुरान भी ॿुध, मुझे मुस्तफ़ा करीम जो फरमान भी ॿुध। वरी तो कहते कुरान ॿुधाया, मुझे बेनियाज़ रब फरमायो इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। मुझे बेनियाज़ रब फरमायो, अल्लाह जो कुरान खोल, 15 पारो कुरान जो खोल, बरुकू पूरा थी विया, 3 रुकू खोले ॾिस। मुझे अल्लाह फरमायो इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा, जॾहिं तुंहिंजा अबो अम्मा कुराड़ा थी वञनि, जॾहिं तुंहिंजा अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वञनि, पोढ़ाए पके पहुची वञनि, उन्हनि जे ज़ुबान मां दड़के वारो पावर निकिरी वञे, उन जे ॿाहुनि मां डंडे वारो पावर निकिरी वञे, उन्हनि वटों कमाइण वारी ताक़त निकिरी वञे। मुझे रब फरमायो जॾहिं इन हालत ते पहुचनि, अल्लाह तोखे तो चवे फला तकुल लहुमा उफ़िन, खबरदार थी जा मता उन कुराड़ी अमड़ जे आॾो ऐं कुराड़े पी जे आॾो उफ़ भी कुछ मां रब माफ़ को न कंदो साईं। अल्लाह जो कुरान, अल्लाह फरमायो फला तकुल लहुमा उफ़िन, उफ़ त न कुछ जा, मौला छा, वला तनहरहुमा, उन्हनि खे झिणक भी न ॾिजा, उन्हनि खे झिणक न ॾिजा। मता अम्मा हिकिड़ी ॻाल्हि 3 दफ़ा पुछे, चवी कुराड़ी बस कर हाणे। मता अबो हिकिड़ी ॻाल्हि 5 दफ़ा पुछे, चवे बाबा हाणे बस कर हाणे। रब चवे तो खबरदार थी जा, अबे अम्मा के वला तनहरहुमा, झिणक भी न ॾिजा। मौला छा कयां, वकुल लहुमा क़ौलन करीमा, रब चवई तो कंध हेठ करे ॻाल्हाए, अखियूं अखियुनि में मिलाए न ॻाल्हाए जा, अबे अम्मा सां तकड़ो न ॻाल्हाए जा, अबे अम्मा सां साम्हूं थी न ॻाल्हाए जा। अॼु तूं जेकी कुछ आहीं इन अबे अम्मा जे तवस्सुल सां तूं आहीं।
रब चवे तो खबरदार थी जा अगदे कुरान खोल वक़फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमह उडामण जेला छा हुंदा हन चो पर पखी परन सां उडामंदो आ जहाज परन सां उडामंदो आ इंसान याने पखिन जा पर इंसान जा हथ अल्लाह चदो वक़फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमह जने अब्बे अम्मा जे सामू अची त हे जेके बाहूं थई हेठ झुकाए अच जा दुनिया तोखे बाहर उडामी रहियो हई डॉक्टर साहब अची वियो इंजीनियर साहब अची वियो एमपीए साहब अची वियो एमएनए साहब अची वियो फलाणो अचे रब चवे तो बाहर सब कुछ हुजजा पर जॾहिं दर अंदर टपी त हे सभई लकब दर खां बाहर उछलाए कंध झुकाए अमड़ जी आॾो अचे इएं बीहजा जीअं नंढड़े लाकू बीहंदे हो अल्लाह जो कुरान तो चवे पो जॾहिं न वरी बाहर निकरंदे त खुदा तुंहिंजे परन खे एतिरो परवाज़ ॾेई छॾींदो जो अॻे खां अगरो थी वेंदे बहरहाल अज़ीज़ान मन टाइम इंतहाई मुख्तसरा मा मोटा पांजे मौजू जे तरफ मुझा दोस्त अजीज मुझे करीम आका सलात व सलाम जे ज़ात बाबरकात हेडा सहाबा के बुधायो उन जी ज़ात बुधाई नालो बुधायो सब कुछ बुधायो मा पांजे मकसद वारी गाल कया हेडा मुझे करीम मुस्तफा याद कयो होडा उहो ही उवैस जेको रोज पांजे अम्मा के चवंदो आ उन जी अम्मा अखिन खां माज़ूर आ मुझा दोस्त अजीज रोज पांजे अम्मा के चवंदो आ ओ मुझी अम्मा कदहीं इजाजत दीदी तमा वनी महबूब जो दीदार करे अचा तमाम तवील मामलो आ सुलेमान अलैहिस्सलाम जे कौम सा इन कौम जो तो मुझा दोस्त अजीज ताल्लुक होयो करन कबीलो छाजे करे यो एकड़ो वडो तारीखी गाला उनखे नथो खोलण चाहा टाइम कोने को सदाई मां के चवंदो आ तवज्जह कजा मां चवंदी आ बच्चा जे कदे तू पांजे महबूब जे दीदार ला वनी तू त वनी करार कंदे अंदाजो लगाए त तुझे कुराड़ी मां जो छा थींदो जडी मलम्मा ये चवंदिया ओ दीवानो मस्तानो पांजे जीजल अमड़ जो चवण वठी वेही रहंदो आ मदीने को न वींदो आ ए नौजवान तू घर को निकरंदो हई जे अमड़ कुराड़िया त कोशिश कंदो ही त पासो ॾेई निकरा मथा अम्मा सॾ करे इए न कर जीजल जो पासो लिकी न वञ अब्बे खां लिकी न वञ अब्बे अम्मा खां मोकलाए वञ उन्हनि जे दुआ में वॾी थई कदमन के चुम्मी जीजल अमड़ जे कदमन के चुम्मी दिल बर बाबा जे कदमन के